पाकिस्तान क्रिकेट टीम जे चीफ सिलेक्टर इंज़मामुल हक वर्ल्ड कप दौरान ही पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी हुई, जॾहिं त कोच मोर्नी मोर्कल बि कुझु ॾींहं अॻु उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई चुको आहे ऐं हाणे कप्तान बाबर आज़म बि टिनी फॉर्मेटनि जी कप्तानी छॾण जो ऐलान कयो आहे। पाकिस्तान क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म टिनी फॉर्मेटनि जी कप्तानीअ तां हथ खणी वरितो आहे। बाबर आज़म पीसीबी तरफ़ां सिर्फ़ टेस्ट टीम जी कप्तानीअ जी आछ क़बूल करण खां बि इनकार करे छॾियो। बाबर आज़म समाजी राब्तनि जी वेबसाइट ते बयान जारी कंदे क्रिकेट जे टिनी फॉर्मेटनि जी कप्तानी छॾण जो ऐलान कयो। बाबर आज़म चयो त टिनी फॉर्मेटनि में रांदीगर तौरु खेॾणु चाहियां थो। मुंहिंजी क़यादत में पाकिस्तानी टीम नंबर 1 बणी, जंहिंमें समूरनि रांदीगरनि जी महिनत पिणु शामिल हुई। कप्तानी छॾण जो ॾुखियो फ़ैसिलो हुयो, पर कप्तानी छॾण जो ही सही वक़्तु आहे। इन खां अॻु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी मैनेजमेंट कमेटीअ जे चेयरमैन ज़का अशरफ जी मैनेजमेंट ऐं कप्तान बाबर आज़म सां लाहौर में मुलाक़ात थी हुई, जंहिं दौरान पीसीबी चेयरमैन कोचिस जी कारकर्दगीअ ते बेइतमादीअ जो इज़हार कयो। ज़रियनि जो चवणु आहे त बाबर खां वनडे ऐं टी20 जी कप्तानी वापसि वरिती वई, जॾहिं त खेसि रुॻो टेस्ट टीम जो कप्तान बरक़रार रखण जी आश कई वई हुई। उन खां सवाइ वाइट बॉल क्रिकेट में कप्तान केरु हूंदो, इन जो फ़ैसिलो बाद में कयो वेंदो। ज़रियनि मूजिबि मिकी आर्थर ऐं ॿियनि कोचिस खे आगाह कयो वियो आहे त नओं कोचिंग स्टाफ आंदो वेंदो, जॾहिं त संदनि लाइ ॿियनि शोबनि में कमु करण जो ऑप्शन मौजूदु हूंदो।